अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिल वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंजाब एरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। छा जाबर ऐं कासिम पकड़िया वेंदा चाकर खान ऐं उन्हनि जे सौट माण्हुनि जे हथां, या चाकर खान जे सौट खे जाबर वारा मारे रस्तो क्लियर करे तो निकिरण में कामयाबु थींदा? सॼी कहाणी ॿुधायूं था हिन रेडियो वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों, हू वक़्ती तौरु कासिम ऐं जेको आहे जाबिर मुसीबत में अची वेंदा, पोइ हू कामयाब थी निकिरी वेंदा। चाकर खान खे कामयाबी त मिलंदी, वक़्ती तौरु मिलंदी, लेकिन कासिम वारनि खे हथीको करणु एॾो आसान न आहे। इहो तव्हांखे मां क्लियर करे ॿुधाईंदो हलां। ऐं सावल बि पंहिंजे सिकू जी भॼ रक़म लॻो पियो आहे ऐं उन्हनि खे पकड़ण जे चकर में लॻो पियो आहे, उनजे घर वारनि जे पकड़ण जे चकर लॻो पियो आहे, ऐं शेर वारनि लाइ बि मुसीबत हू करे सघे थो। बहरहाल जीअं कीअं ड्रामो जीअं जीअं एपिसोड अॻिते वधंदा तीअं तीअं ज़बरदस्त थींदा। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायां थो पियो। अॼु जी अपडेट ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कई अथई। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे दोस्तों।